सेठे कुजाड़ो पियो सोचे तो हमारे फकीर जूं फरमासूं त ॾिस। सेठे फकीर जूं फरमाइशूं कीने को कुजाड़ो है? फकीर के तो दरवेशन जा इशारा हैं। ही को पिंड थोड़ी दो कीने पूकी है एक जान बवगा ते भरी कपड़े जी थींदी सब 10 वगे जी। बेली कम जो तो अगे करनू आए त कर, इन त उन जे अमल में जे दखल म विझ, इन त मुंह ते कावड़बो। अरे गुरुड़ा कीन के मुंह के रियायत कराए दी में सेठे ई को हट जो वखर कीने जो बर्फा घट करे दई छड़ी दो। अरे गुरुड़ा लिहाज जी गाल पियो करिया। सेठे बेली किस्मत जो वारो तो वर नहीं, मोह जी सलाह है त इन मंज पक्का ही मकर। ते बेली घोरियो बे पैसे दा मडिस विहां करे वेही रो। किस्मत दी ठका जनी हुन के ठहण दे। आओ बेली पैसा त हथ जी मेल है, अज है सुभाण कीने हुंदा। तो पे सुभाणे वञी तो सार मां कपड़ा गिनी जा। हाओ ये कर हाणे माण्हुनि खे वखर ॾे चा। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।